नासिन बटाणी रग के बंद 81 मेल वटां सिंधु दरिया के बचाव बंद के पानी पाइण लगो है, जैं सबब इलाके वासी सख्त परेशान आहिनि। वधिक तफ़सील रियाज़ अहमद भुट्टो जी इन रिपोर्ट में। इस्तेमाल थियल पत्थर में का शइ कोन्हे। इहो मुगेरी साहब ठेकेदार आहे, इहो कमु सही नथो कराए। हिन वक़्तु पाणी भी का शइ कोन्हे। इहो हालत थींदो पियो आहे। ॿियों ॾींहुं अॼु इहो 150 फुट हुयो, उहो खणी इहो कुल 50 फुट बचियो आहे। 2000 एकड़ असांजो ज़मीन आहे। हेठि ॻोठाणा परेशान आहिनि। इहो कंदकोट आहे, शहर आहिनि सॼा, इहे पीपेल आहे, इहो छा आहे, हर शइ ख़तरे में आहिनि, हर शइ ख़तरो आहे। सफ़ा कोन्हे, मिट्टी इन में मिक्स थियल आहे। दरिया के 150 फुट हुयो मंगुली, इन में हाणे वञी 50 फुट बचियो। इन टाइम दरिया के पानी भी कोन्हे, सफ़ा अटैक कयल आहे। अॻिले साल टपियल साल भी अटैक कयूं, उन जा खां थोरो अॻिते हाणे अटैक थियल आहे। असांजो वॾो ज़मीन आहे पासे सां, बाल बच्ची सॼा परेशान आहिनि। दरिया के पानी ना आहे, ज़ाहे केरु ना आहे, पाए थो साईं। इन के पत्थर ना आहे, मिट्टी मिक्स आहे साईं। कमु भलो ना आहे, ना बेलदार आहे, ना ऑफिसर आहे, ना वॾो को अहिड़ो ॻाल्हि आहे, ना मसइलो आहे, ना अहिड़ो कमु आहे, ना जियान आहे। बाल बच्ची सॼा परेशान आहिनि। असांजो ज़मीन आहे हेठि, बाल बच्ची हर शइ परेशान आहे। सुबुह शाम राति ॾींहुं असांखे निंड ना आहे। ऑफिसर ज़ाहिर भी ना आहिनि साईं। हिते सॼो मुल्क दरिया जे हेठूं आहे। ॾेई विया आहिनि। 150 फुट जो हुयो, हाणे वञी तक़रीबन 50 फुट बचियो आहे। पत्थर ना आहिनि, मिट्टी इस्तेमालु करनि था। 5 ॾींहं ईद जे मोकल ते विया आहिनि, केर भी मोटी न आयो आहे। 2000 एकड़ असांजो ज़मीन आहे। सॼो कंदकोट शहर इन जे हेठूं आहे, कश्मीर जो शहर। दरिया में का भी कमु कोन्हे को। मुगेरी साहब जो ठीकु आहे, मुगेरी वञी घर वेही रहियो आहे। कमु सुस्ती सां तमामु हलाए थो। न मटियल आहे, न छा आहे। ईद खे अॼु 5 ॾींहं आहे, केर भी मोटी न आयो। असांजो बाल बच्ची सॼा असां परेशान हूं। असांजो 2000 एकड़ ज़मीन आहे, का शइ कोन्हे। हिते ज़मीननि ते हर कंहिंजो गुज़ारो आहे। इहो ॿुधायूं था त असां हिन वक़्तु 81 अर्डी वटि बीठा आहियूं। हिते जेको टी स्पेयर आहे इहो 150 फुट ते मुश्तमिल हूंदो आहे। हाणे उहो सभु खणिजी वियो आहे। उनजो कुल 50-60 फुट बि अञा ई घटि वञी बचियो आहे। बाक़ी जेके ऑफिसर आहिनि उहो ईद जे बहाने जे करे उहे बि ज़ाहिर कोन आहिनि। अॼु 5-6 ॾींहं ईद बि गुज़री वियो आहे। हेॾो रहवासी जेके ॻोठ आहिनि उहे सभु परेशान आहिनि। हे ख़तरे जो जॻह आहे। गुज़रियल साल बि हिते सभु कंहिंखे ख़बर आहे गवर्नमेंट खे, त हिते जेको अटैक थियो दरिया जो, ख़लक़त परेशान थियो। पंहिंजो सॼो ज़िलो कश्मीर इन जे लपेट में आहे। ऐं इहो गुज़ारिश कंदासीं त जेको मुगेरी साहब ठेकेदार आहे, तमामु सुस्त रफ़्तारी सां कमु हलाए थो। उहो SDO या ॿियनि ऑफिसरनि सां मिली भगत हिन अर्बन जो कमु आहे उहो लखनि में बि न थी रहियो आहे। हाणे असां जंहिं टी स्पेयर ते बीठा आहियूं उते बिल्कुलु पत्थर कोन्हे, सभु मिट्टी आहे, उहो सभु खणी वियो आहे। हालत बंद जा तमामु नाज़ुक आहिनि। बाक़ी ऑफिसर गवर्नमेंट ज़ाहिर कोन आहिनि। ऑफिसर पंहिंजे घर सुता पिया आहिनि, सुख सां एसिन में सुता पिया आहिनि। उन्हनि खे का बि दरिया जो को ॻणती बि कोन्हे।